तू मुझो साईं मां कान हुयस तुझे हूंदे हेड़ा कलूर थिया देर कान थी हुकुम थियो मीकाईल खे देर न कर एड़ो ज़िलज़िलो आण जिया हिन जे घर के पट कयूं इए इन अमीरन जे महलन के पट करे छॾ देर न थी मुसलमान बेनियाज रब जे दरबार में देर ना है बेनियाज रब जे उन गज़ब इलाही खां डिज मुझा दोस्त उन अल्लाह के विसारे न वे उन करीम रब सा लतीफ सरकार चवे तो हेडे होडे रुलण जे बजा सुठो थी पांजे यार सा यारी रख तो सा गड्डा हाँ सवाल पैदा तो थे उन यार सा यारी रख भी किए चो दरे मुस्तफा ते हलियो दरे मुस्तफा ते किए पहुंचबो चो पांजे कामिल मुर्शिद जे दरबार ते हलियो वनी हथड़ो हथड़े में दे वनी बैयत कर पर रस्मी रुगी मुरीद थी करे ऐं बस दुनिया के देखाण वारो मुरीद तमाशे वारो न बनज लेकिन कामिल मुरीद थी देखार तो मुर्शिद तो के थी देखारे तो मुर्शिद कामिल किए थींदो कामिल मुर्शिद ऐसा हुए बाहू जेड़ा दूहा जगह विच खुशियां दिखावे हो याद रखी छड़ियो मुसलमानो सच सच्चा मां जे किरदारन जी खबर धी मां पवंदी आ पी जे ताकत जी खबर पुट मां पवंदी आ पीर जे पावर जी खबर मुरीद मां पइजी वेंदी आ कंहिंखे वधीक चवण जी ज़रूरत ई कान्हे का किरदार बुधाईंदो आ किरदार बुधाईंदो आ रफ्तार बुधाईंदी आ गुफ्तार बुधाईंदी आ त केतिरो पावर आ हा इन जो मतलब इहो ना है त पीर पावर वारो ना है पीर पावर वारो आहे पर मुरीद में अञा हो लक्षण पैदा ई कोन थियो आ जो पीर जे पावर ताईं पहुंची सके अजीजा ने मन शायद मुखे 9-11 बजे मुकम्मल खिताब करणो हो मां खबर ना है शायद घणो वधी वियुसि हाणे जे तव्हां राज़ी हुजो त मां 2-3 आयतूं क़ुरान जूं पढ़ी अॻिते हलां छो त मूं 3-4 आयतूं तिलावत कयूं 2 खोलियूं थम अञा रहनि थियूं खोलियां एक दफ़ो दुरूद मुझे महबूबत पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमाइन सलात सलाम मुझे आका दे अस्सलात लतीफ सरकार जो शेर ज़हन में चयो चवा पोखणी अथई त पोख न तवी दई मुंद चढ़ी पानी थी दुई पोयारो पोए सुकी थी दई सोक जिते लुण दो सजो लोक मता सिक्की हिकड़े संगला कुरान जी गड आयत पढ़ा मज़ो तदहिया जदे कुरान जी आयत भी हुजे तर्जमे में वरी सुने लतीफ जो बैत भी मौजूद हुजे छो त सुने लतीफ खुद फरमायो जे तो बैत भाइया जे तो बैत भाइया से आयतूं आहीन आयतूं छा के चइबो आहे छो आयत मना निशानी नियो मन लाइन पिरिया सदे पार दे कुरान करीम जी आयत बुध केड़े आयत तो पढ़ा हिकड़ी न 2-3 तो पढ़ा जे तर्जमे में शेर अगवाट चई छडम हाने वरी कुरान पढ़ी पो वरी उन जो तर्जमे में सागियो शेर तो पढ़ा अल्लाह कुरान करीम में फरमायो व अनफिकू मिम्मा रज़क़नाकुम मिन क़बिल यअतिया अहदकुमुल मौत फयक़ूल रब्बि लौला अख़रतनी
इला अजलिन करीब फअस्सद्दक़ व अकुम मिनस्सालिहीन। भाई तो कहिड़ो पढ़ियम पोखणी थई त चओ चओ पोखणी थई त पोख न त वींदई मुद चढ़ी। कुरान करीम फरमायो व अनफिकू मिम्मा रज़क़नाकुम मिन क़ब्ल अन यअतिय अहदकुमुल मौत। कुरान करीम तो फरमाए जेकी करणो थई सो करे वठ, अल्लाह जे राह में जेकी ॾियणो थई सो ॾेई वठ। उन खां अॻ में जो तुंहिंजे मथां मौत जी घड़ी अची वञे, मथां तुझे मौत जी घड़ी अची वञे, उन खां अॻ में करणो थई सो करे वठ। लतीफ़ सरकार छा चयो अॻिते पाणी थींदुई पोयां रो पोए सुकी थी दई सोक। कुरान छा थो चवे ओ रब्बी लौला अखरतनी इला अजलिन करीब। इज़राइल खे ॾिसी करे चवंदे ओ मुंहिंजा मौला थोड़ी मोहलत ॾे, ओ मुझा करीम रब घड़ी खन न इज़राइल खे मोटा, कुछ टाइम मोहलत दे, का बे बदमाशी को न कंदुस, बस तुझे दर ते रोई रोई तो खे राजी कंदुस। ओ मुझा मौला हिकड़ो दफो मोहलत दे फअस्सद्दक़ व अकुम मिनस्सालिहीन। ओ मुझा मौला हे दफो मोहलत दे, मां तुझे नेकन मां हिकु थी ॾेखारींदुमि। मुझा मौला तुझे दरड़े खां परे को न थींदुसि, तुझे महबूब जे मोहब्बत खां परे को न थींदुसि। लतीफ़ सरकार आखिर में छा चयो शेर में जवाब ॾे, जिते लुणंदो सॼो लोक उते सिकी हिकड़े संगला। जॾहिं तू दाहूं कंदे बेनियाज रब कुरान में फरमायो जवाब ॾींदो मई वलन युअख़िरल्लाहु नफ़्सन इज़ा जाअ अजलुहा। मुझो रब फरमाए तो मां अल्लाह तुझियूं घड़ियूं मुक़रर करे छॾियूं, हाणे बाकी तोखे मोहलत ॾियण जी काई गुंजाइश नाहे। जेको वक्त हुई तो वट हुयो, कमाई या न कमाई वल्लाहु खबीरुम बिमा तअमलून। अल्लाह ताला सब कुछ ॼाणदड़ा, जेकी कयो थई उहो भी ॼाणे थो, जेकी दिल में रखियो वेठो हई उहो भी मुझो रब करीम ॼाणे थो। कमाए वठ मुसलमान, ही मौक़ो मिलियो थई, जिंदगी जा लम्हा मिलिया थई, अल्लाह जे दरबार में रुजू इल्लाह थी तौबह जो दर पकड़। ऐ मुसलमान मुझो रब एतिरो तो सां प्यार थो करे, कंहिंजे करे चो मदीने वारे जे करे, मदीने वारे जे करे। न त इंसान त अॻ में भी दुनिया में आया, अंबिया हुया, उन्हनि जो उम्मतूं हुयूं, उन्हनि ते एतिरी मेहरबानी नहीं जेतिरी मेहरबानी मदीने वारे ताजदार जे तो असां गुलामनि ते आ। गुनाह करे थकजी था पऊं, पोइ बि अल्लाह जी रहमत आवाज ॾेई रही आ। ओ गुनाह करण वारा 80 साल गुजारे, 60 साल गुजारे, 90 साल गुजारे, गुनाह करे करे थकजी पयो आ, पर तुझे रब जी रहमत तुझो इंतजार करे कान थकी आ। अज भी तौबा कर, अज भी तौबा कर, सच्ची दिल सा रुजू इल्लल्लाह थी करे तौबा कर। पर सच तय हुआ रब चवे तो तौबा कर, सच्ची तौबा कर, पर जे तौबा करे 70 दफा बि भञी वरी मोटंदे, मुझो रब वरी भी तोखे ना उम्मीद करे मोटाए को न छॾींदो। छो त मुझो रब चवे तो तू मुझो हई मां तुझो हां, जड़ो आही तेड़ो तू मुझो हई, मां रब तुझो हां।
तू तौबा कर त सही तुझा गुनाह घणा ना है मुझी रहमत वडी आ अल्लाह फरमाए तो मुझी रहमत वडी आ एतरी मुझी रहमत कुशादी आ जो गुनाह बख्श करण त मुझो अख्तियार आ न रुगी बख्शण पर तुझे गुनाहन के सवाबन में तब्दील करण भी मां रब जो अख्तियार आ बख्शण अलग शय आ गुनाहन जे एवज सवाब ॾियण अलग शय आ हा बख्शिश त अग में अंबिया जे उम्मतुन खे भी मिली पर गुनाहन जे एवज सवाब कोन मिलिया अगर मिलिया त कंहिंखे मिलिया जो मदीने वारे यार जे उम्मत खे मिलिया पढ़ा रब जो कुरान बुध न अल्लाह जो कुरान बुध गोट अली हसन मक्सी वारा बुध रब जो कुरान अल्लाह जे ज़ात फरमायो इल्ला मन ताब व आमन व अमिल अमलन सालिहा फउलाइक युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात व कानल्लाहु गफूरर रहीमा अल्लाह अल्लाह मुझो बेनियाज रब तो फरमाए जड़ो आही तड़ो मुझो ही रुगी तो बह कर बस रुगी तो बह करण तुझो कमा फउलाइक युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात जेके करोड़े गुनाह तुझे दफ्तर में लिखा पया हन तू रुगी रोई करे दामने मुस्तफा में हथ विझी करे रुगी चई त ॾिस या अल्लाह ख्वार है बदकार है डूबे हुए जिल्लत में हैं कुछ भी है लेकिन या रब तेरे महबूब की उम्मत में हैं ओ मुझा करीम रब जहड़ो आया तहड़ो गुनहगार सही खतादार सही बेकार सही पर मौला तुझे महबूब जो उम्मती आया ओ मुझा करीम रब उन पीरी जे सदके मुझे माफ गुनाहन के मुआफ फरमा मुझो अल्लाह तो फरमाए मां इहो कोन ॾिसंदो से त करोड़ गुनाह जो थई या 20 लख थई मां रब कुरान करीम में ऐलान तो कया तू बस रुगी रोई तो बहकर दामन यार जी में हथ विझी वसीले मुस्तफा सा दुआ घुर तमा रब ऐलान कया युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात ओ गुनाहन वारा फरिश्ता जी रब ये दफ्तर में गुनाह घना मौला 1 करोड़ मिनट कर मेटे वठ हिन मेटे छड्या रब हुकुम कयो सवाबन लिखण वारा सवाब केतरा थस नथो पुछाए हे गुनाहन जो करोड़ मां रब सवाब करे छड्या हिन पासे लिखी छडी से रब जो कुरान तो चवे मुल्ला मौलवी जो फरमान कोने का हिकायत या को हीर रांझू जो किस्सो कोने रब जो कुरान चो सचो रब जो कुरान सचो आ लेकिन या मेहरबानी थी के जे करे आ इयो कदे भी न भूलजा छो त ही मेहरबानी सब कहते का न थी आ ये मुझे मुस्तफा जे गुलामन ते थी आ मुझे महबूब जे उम्मत जे मथा मेहरबानी थी आ इन करे मुझा दोस्त अजीज तू मुल्ला मौलवी जो नौकर नहीं आशिक राज पर जो तू गुलाम नहीं न न तू बानो मुझे करीम रब जो है उम्मती मुझे सुने मदीने वाले घोट जो है बस रुगी तू अखड़ियों आलियों करो बदड़ी ते वेहण वारा ओ रात जो पानी वहण वारा ओ लुंडन खे लताड़न वारा जेडी बलन रात जो बंदड़ ते
बाणी ते वेठो हई या थ्रेशर ते वेठो हई थ्रेशर निकरी वयो अन्न जे मथा संभाल ला वेठो हई सभई घर हलिया वया अकेलो वेठो हई बोरन जे मथा सुतो पियो हई परवाह नाहे आसमान दे निहारे चंद्र तोखे नजर अची वयो चंद्र दे निहारे यकदम दिल दे ख्याल कर ही जेको चंद्रा मुझे मथा बीठो आ यो हिन वक्त गुंबज़े खजरा जे मथा भी बीठो रुगी दिल में ख्याल कर त ही जेको चंद्र मुझे मथां बीठो आ इहो रुगी मुझे मथां ना है इहो हिन वक्त गुंबज़े खजरा जे मथां भी बीठो हुंदो पो इहो तसव्वुर करे ऐ मुसलमान तोखे मोकिया रब खोड़ दिनान मदीने को विंदो आ उमरे ला छा कंदो हई ओ अदा मदीने वजण वारा मुझा यार के सलाम चवंदो हई न चवंदो हई न को मर्जी उन्हें जी दे या न दे कराची छड़े वने या इते ही छड़े वने पर तुझे दिल के तसल्ला थींदी आ हां दुनिया जो मानू तो सा वायदो करे फिरी सके तो पर अल्लाह जी जेका इहा मुजा दोस्त अजीज तखलीका यानी चंद्री सितारा ये कदे भी के सा धोखे करण वारा चो धोखे खण वारा कदे चंद्र के भी यार दे सलाम दई दिस पांजे तन्हाई में पांजे महबूब सा गुफ्तगू करे दिस कदे तन्हाई में आधी जो खट ते सुतो पियो हई या पट ते सुतो पियो हई जंगल में ही या काथे बही चंद्र दे निहारे दिल के पांजे के मजबूत करे दिल के मदीने वाले मीर जो दीवानो बनाए चंद्र सा कलाम कर किया कर चंद्र रोज मदीने खाथो लंघी चंद्र रोज मदीने खाथो लंघी ओ मुझा सजन लिखे त सलाम डिजा बिसा ए गुंबज़ जे अगिया बिसा ए गुंबज़ जे अगिया ओ मुझा पिरियन के त पैगाम डिजा चंद्र रोज मदीने चंद्र पूछे केड़ो न्यापो आ किया दींदे मुझा अरेज़ ऐं आज़ियूं मिन तू मनी जियां मां थो चवई तीअं चए जा वञी हाय मुझा अरेज़ ऐं आज़ियूं मिन तू मनी जियां मां थो चवई तीअं चए जा वञी अल्लाह हित जान जुदा इया झोरे विधि का घोट घड़ी आराम डिजा चंद्र रोज मदीने खा हाय मुसलमान कदे प्यार जा पैगाम दई त दिस कदे पांजे तन्हाई में यार सा कचहरियों करे त दिस मुझो मुस्तफा दूर ना है मुझो मुस्तफा दूर कौन कहते हैं कि वो रहते हैं मदीने में गलत कहते हैं मेरे आका तो रहते हैं आशिकों के सीने में अन्या कुरान जो ब आयतूं बरह जंदियूं हिकड़ी त पढ़ी वठा भला हिकड़ी यको त गालायम पे केड़ी वक़द खलक़कुम अतवारा माना याद थव न 29 पारो सूरह नूह खोले वनी सुबह जो दिसजा पांजे पाण दे निहार हाने पाण खां निकिर अल्लाह फरमाए तो अगर पांजे पाण ते नजर न थी पवे अलम तरौ कैफ खलक़ल्लाहु सबअ समावातिन तिबाका वजअलल क़मर फ़ीहिन्न नूरा वजअल शम्स सिराजा मुझे रब फरमायो आसमानन दे निहार भला जे पांजे वजूद ते नजर न थी पवई
समझ में कुछ नथो अचई अना में भरियो पयो आ त भला मथे निहार आसमानन दे निहार चौड़ाई दे निहार लंबाई दे निहार किथे का थूणी को पायो नजर अचई थो जे कदे नथो नजर अचई रब चवे थो यो हिकड़ो आसमान नाहे खलक़ल्लाहु सबअ समावाति तिबाका तोखे त नजर हिकड़ो अची रहियो आ इन जे मथा बियो उन जे मथा ट्रियो उन जे मथा चौथो उन जे मथा पंजो उन जे मथा छहो उन जे मथा सतो जेतरो हिता खां तोखे फासिलो नजर थो अचे एतरो फासिलो हिक हिक जे विच में आ मुझो रब तो फरमाए जेको कादिर अहिड़ी कुदरत सां तखलीक करे सघे थो बुधाए त तुंहिंजे मुश्किलातुनि खे हल करे सघे थो या नथो करे सघे छा थियो थई बाना अल्लाह जो कुरान पढ़ रुगी घर में रुमाल वेढ़े रख न को रुमाल वेढ़ण भी अदब आ लेकिन वडो अदब इहो आ त खुदा जे कुरान खे खोल अल्लाह फरमाए तो वल्लाहु अंबतकुम मिनल अर्द नबाता ऐ इंसान तोखे जह रब न जमीन मां मिट्टी मां पैदा कयो आ उन दे तोखे वरी वापस भी मोटणो आ सदाई हिते रहणो नाहे हिते तू मुसाफिर थी आयो हई मुसाफिर जेको हुंदो आ वो नाटक कोन कंदो आ मुसाफिर बेचारो त छावड़ी घुरंदा का थोड़ी छावड़ी दियो त मुसाफिर हां हलियो विंदो सदा थोड़ी घड़ी खन आरामड़ो कया हो त घड़ी खन जे आराम जो मुतलाशी हुंदो आ मुसाफिर हई केर आ हिते जेको चवे त मुखे पक्का त हेतरी उम्र थींदी केखे खबर काने का सब को मुसाफिर आ सब को साधन लफ्जन में चवा त किराएदार आ ई जेको घर में डई मुंजो घर आ ई मुंजो बंगलो आ कह चेवा त तुंजो नाहे तू चवी तो त बे जो नाहे ठहरायो मुआ ठहरायो तो आ न यो खर्च कयो थई जे कने बे जे घर में रही है त खर्च को न करी है रुगी मसवाड़ दी है जवाब दे खर्च को न करी है छा करी रुगी मसवाड़ दी है हिते मसवाड़ कान दिनी थई खर्च कयो थई अज फ्रिज वठी चा अज सोफा सेट वठी चा अज रंग कराया अज दरियूं हणाया अज दर हणाया इहो ही त किराए देण जो तरीको आ मसवाड़ी हई तुंजो घर मुकाम में आ जेका कबर तोखे सदे रही आ जेका तुझो इंतजार करे रही आ जहमें बियो को नहीं दो न की आयो आ न की दो इन घर में अज तू ही सुभाणे बियो ही दो परिए ट्रियो ही दो होते आएगा भी अकेला जाएगा भी अकेला 2 दिन की जिंदगी और 2 दिन का मेला उन पांजे ऊंदा ही कबर उन पांजे अकेले ऋण पट वारे घर जेला जिते हिंजर वञ त सही रात जो मुकाम में अकेलो छो न थो वञी केर सुता पिया हन तुझा मुझा अब्बा दादा मिट माइट छथन सा छड़े आया न छो न तो वञी हां तो फाटे छो तो हां फाटई हथन सा छड़े आयो हई न ओहो दी याद कर जडे तोखे अकेलो छड़े सब मोटींदा मुखे भी अकेलो छड़े सब मोटींदा कोई संगती साथी गड को न हलंदो हां जडे न सभई छड़े विंदई सभई लटे विंदई सब छड़े विंदई गडण वारो उते भी महबूब मदीने वारो मीर अचे गडींदई जिते सब छड़े विंदई दोस्ती कैसा रखी थई इन दोस्त का सवा मुखे सनाला का सवा मुखे चाह कोन थी वणे सनाला का सवा मुखे नाश्तो कोन थो वणे सनाला का सवा मुखे ईद जो मजो कोन थो अचे हड़े चरिया ये सब ठकाव अजायूं गालियूं हन दुनिया में हकीकी प्यार केर कंदी आ चो पहिरे नंबर ते अम्मा बे नंबर ते बाबो इन जेड़ो प्यार बियो कोई कोन्हे आजमाए दिस मां उथा तो तोखे जुमलो ॾेई थो वञो आजमाए दिस अमर जे प्यार के आजमाए दिस अकेलो पुत्र हुजे मां के सिक्की पिन्नी रब दिनो हुजेस जवान हुजे जवानी वारो हुजे बेनियाज रब घुराए अमर दाहू करे अर्श डारींदी इए लगंदो त अमर जो हां फाटी पवंदो पर को न फाटंदो जेडी मल मानू मैयत के खणदा हन अमर रड़ियूं करे दाहू करे तू देर न कर मैयत के अम्मा जे आडो रखी तू परे वनी चुपड़ी करे वेही रह चो कुराड़ी भला जे तू खणन में नाराज हई अचे ही तुझो पुत्र तुझे हवाले हिकड़ो कलाक रुगी परे वेही मजो दिस रोई रोई अम्मड़ा जंजो रिश्तो जेड़ो दुनिया में बियो ना है कलाक खां पो तंग थी करे चोंदी अबा भला हाने खणी वञो अबा भला हाने खणी वञो
कुराड़ी नथा खणो तुंहिंजो पुटरा तू रड़ियूं थी करी बाप भला मां रड़ियूं कान थी कयां खणी वञो तू रड़ियूं कंदी अबा न कान थी कयां कान कंदी कान थी कयां अरे मुसलमान जॾहिं जीजल अमड़ बि हथ कढी वई त ॿियो कहिड़ो दोस्त तोसां गॾु हलंदो हा क़बर में हलंदो ज़रूर क़बर में ईंदो ज़रूर क़बर में क़ुर्ब कंदो ज़रूर को ॿियो न कंदो अम्मा आमिना जो लाल सब जिथे छॾे वेंदा मिट माइट दोस्त यार सब रिश्ता ख़त्म थी वेंदा मज़ो त तॾहिं आहे न जिथे सब रिश्ता टोड़े वञनि उते जेको रिश्तो जोड़ींदो आहे उहो को ॿियो न आहे इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम आखिरी जुमलो चवण दे ही जेको अॼु तूं असां वेठा हूं हे तुंहिंजो असांजो कमाल न आहे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे दुआउनि जो कमाल आहे तूं दुआ सां आयो हई हबीब करीम जे दुआ सां आयो हई याद रखी छॾ मुसलमान वरन मुंहिंजो महबूब हो आहे अर्श दे निहारे रब क़िबलो ही तब्दील करे छॾे अर्श दे निहारे रब क़िबलो ही तब्दील करे छॾे जेको अर्श दे निहारे रब क़िबलो तब्दील करे वो महबूब जेकॾहिं रोई तोला दुआ घुरे त रब क़बूल कोन कंदो ए मुझे मुस्तफ़ा जे दुआउनि जो सदको थई जो कम कारियूं छॾियो अचे वेही तो रब जो क़ुरान ॿुधण ला मुस्तफ़ा करीम जो शान ॿुधण ला आले रसूल जे मोहब्बत में रोई थो असहाबे रसूल जे अक़ीदत में रोई थो औलिया अल्लाह जे निस्बत में रोई थो ही तुंहिंजो कमाल न आहे हे यार जे निस्बत जो कमाल आहे वरन दुनिया सॼी भरी पई आहे निहार खणी त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह ताला खां ख़ैर जी दुआ घुरो त मुंहिंजा करीम रब जेकी वक़्तु दुनिया ते जीआरीन फितनन फसादन खां पनाह में रखजा ज़मीनी आसमानी फितनन खां पनाह में रखजा हो ॿुधो अथई न शहर त मुल्ला दे मसाले असां दे अफ़ाले त जन्नत विच बि कंगर ॾिसी इहे रुॻी महज़ ॻाल्हियूं न आहिनि असां जन्नती ॿिया हड़ई दो ज़खी ओहो चवे असां जन्नती हे हड़ई दो ज़खी वो चवे असां जन्नती हे हड़ई दो ज़खी जन्नत का तो जे मुझे बाबे जी अच्छा जन जे बाबे जी आहे उन्हनि जे बाबे जी आहे जन जे अबे जी आहे उन्हनि जे अबे जी आहे न की अल्लाह मुफ्त में ॾिनी आहे न की उन्हनि थोरे में वरती आहे रब बि क़ीमत चुकाए वरती आहे हुननि बि क़ीमत चुकाए ॾेई छॾी आहे मौज़ू न आहे न त मां तोखे खोले ॿुधायां हा त जन्नत जी क़ीमत केतिरी हुई ऐं जन्नत जी क़ीमत करण वारे मालिक क़ीमत कंदो आहे न जंहिंजी शइ हूंदी आहे क़ीमत हो कंदो आहे जंहिं जन्नत बनाई उन क़ीमत कई आहे जेतिरियूं चवी क़ुरान जूं आयतूं पढ़ण लाइ तयार हा उन क़ीमत कई आहे ऐं ख़रीद करण वारनि बि ख़रीदारी करण में का मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हेॾे होॾे ज़रे जे बराबर बि देर कान कई आहे बि चवंदा हुआ मौला घुर अञा खपे अञा खपे अञा खपे अञा खपे जेॾी महिल सभु कुझु खपे जॾहिं मालिक चए थो या अय्यतुहन नफ्सुल मुतमइन्ना इरजिई इला रब्बिक रादियतम मरदिया फदखुली फी इबादी वदखुली जन्नती राज़ी थियो या रदियल्लाहु अन्हुम वरदु अन्हु हो हुननि सां राज़ी हो हुननि सां राज़ी सौदो थियो हाणे आशिक इंतज़ार में नाहे जन्नत आशिकनि जे इंतज़ार में यादि रखी छॾ तोखे जन्नत जो इंतजार करण जे बजाय पंहिंजे यार सां प्यार करण घुर्जे छो त जंहिंजी मिल्कियत हूंदी आहे उन सां प्यार कर उतां मिल्कियत मिलंदी सादन लफ़्ज़नि में तोखे चवां जेकॾहिं हे दोस्त हे पंहिंजो इको साउंड हींअर त मालिक हे हन इहे हन या दुकान वारो आहे दुकान तो ख़रीद करे हाणे उन दुकान खे चओ त हीअ इको साउंड मूंखे ॾे हीअं कयां चओ त यार मुंहिंजो हुयो पर मूं विकिरो करे ॾेई छॾियो भटी फ़क़ीर न भटी फ़क़ीरनि खे ॾेई छॾियो हाणे भाउ उन्हनि जी मर्ज़ी आहे हालांकि हुन वटि केतिरा ई ॿिया पिया हूंदा पर चवंदो इहो इको मूं विकिरो करे छॾियो आहे जन्नत मालिकनि ॾेई छॾी आहे ऐं वठण वारनि वठी छॾी आहे वजज़ाहुम बिमा सबरू जन्नतम व हरीरा अल्लाह ताला जा बानड़ो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तव्हां असांखे ख़ैर जी इज़्ज़त जी ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमाए घणियूं भले नेकियूं न कयो त भले न कयो पर हिकिड़ी नेकी ज़रूर कयो निमाज़ रोज़ो ज़कात हज इहो कंहिंजे थोरो कोन्हे इहो कर्ज़ थई मुसलमान फर्ज़ थई कर्ज़ थई ॾींदे फज़ीलत में तॾहिं बि ठीकु आहे न त जंहिंजो कर्ज़ हूंदो आहे पछाड़ीअ में गिले बि वठी वेंदो आहे जंहिंजो कर्ज़ आहे सो वठी वेंदो इबादत अञा ॿी शइ आहे
रियाज़त अञा ॿी शइ आहे, महबूब सां मिलण जे लाइ मुंहिंजा दोस्त जुस्तजू अञा ॿी शइ उहा कहिड़ी आहे? उहा इहा अथई त अल्लाह जे मख़लूक सां प्यार कर, अल्लाह जे मख़लूक सां प्यार कर, मिस्कीनन सां प्यार कर, ॾुखोयलनि सां प्यार कर। ओ ॿुधो अथई न त जेकॾहिं वाट वींदे को कुतड़ीअ जो बचड़ो, कंहिंजो बचड़ो? कुतड़ीअ जो बचड़ो उन में कऊं कऊं करे अचण वारी अल्लाह जी नेकबानी उन ते रहम खाए त ही वेचारो पाणीअ में त उन में तड़पी रहियो आहे, डोड़ी पाणी खणी उनखे प्यारे। ओ कुतड़ो हलण लॻे फर्श ते, हूअ हलण लॻे अर्श ते। देर त इहा है मुसलमान, ज़िंदगीअ जे इबादतुनि सां जेका शइ न मिली, रहम हिकिड़े करण सां उहा मंज़िल मिली वई। इंसान जो क़दर कर, इंसान सां प्यार कर, कंहिं यतीम सां प्यार कर, कंहिं बेवहज के मुंहिंजा दोस्त सहारो ॾे। हिकिड़े कंहिं यतीम जो ॿियो कुझु नथो करे सघी, स्कूल जो ख़र्चो रुॻी खणो, जंहिंजो अबो नाहे, कमाइण वारो कोई नाहे, बचड़ो पढ़णु चाहे तो पढ़ी नथो सघे, रब जे मथां तवकल रखी पंहिंजे बचन सां 4 अथई 5 ही खणी बचो सम्झ, उनजो ख़र्चो बर्दाश्त कर, उनखे पढ़ाए, उनखे जहिड़ो हाल अथई खाराए। तूं फर्श ते इन जी ख़िदमत कर, ॾिस त अर्श वारो तोखे कीअं थो अॾे ॾेखारे। दीन इहो आहे, इस्लाम इहो आहे। दीन इस्लाम असांखे इहो दर्स थो ॾे, हिक ॿिए जी इज़त कयो, हिक ॿिए जी गिला न कयो, हिक ॿिए जी गीबत न कयो, हिक ॿिए जा हक़ न खाओ। बहराड़ी जो माहौल आहे, कंहिंजो बनो न सेर जो, यादि रखी छॾिजां। मतां चई त हाणे कलासी आहे, थोरो लपड़ो हणी थो छॾियां, जेकॾहिं राह मां ढो न थींदो त कुढीअ मां चो कुढीअ मां कुझु कोन थींदो। रब जेका पंहिंजी बनड़ी ॾिनी अथई उनखे संभाल। कलासी बने ते वट लपो मिटीअ जो रखी छॾ, बने खे कुशादो कर। जेको रस्तो कुशादो कंदो अल्लाह ताला उन जे लाइ पुलसरा ते आसानी फरमाईंदो। जेको बने खे सोढ़ो कंदो, बने खे सोढ़ो कयईं ऐं को ईंदो वेंदो किरी पियो त हो यकीन सम्झंदे त उनखे बि पुलसरात ते किरणो ई पवंदो। जेकॾहिं चवीं थो त पुलसरात ते सलामतीअ सां गुज़री वञा त बने खे सोढ़ो न कर, बने खे कुशादो कर। तूं त हलियो वेंदे पर बनो मौजूद हूंदो। अल्लाह जी मखलूक सुकून सां सफ़र करे, अल्लाह जे मखलूक लाइ आसानी कर, मुंहिंजो रब तुंहिंजे लाइ आसानी कंदो। अल्लाह ताला जी ज़ात मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण पंहिंजे बारगाहे रब्बुल इज़्ज़त में मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तरफ़ैन खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। कोशिश कई आहे त को अहिड़ो जुमिलो न चवां जंहिंसां कंहिंजी दिलि आज़ारी थी हुजे, पर इंसान हा खुदा न ख़ास्ता अगर को अहिड़ो जुमिलो मूंखां निकिरी वियो आहे, मां सभिनी खां माज़रत थो कयां। उम्मीद आहे त मूंखे मुआफ़ करे छॾींदा। अल्लाह ताला मूंखे मुआफ़ कंदो। अल्लाह ताला मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण क़बूल फरमाए। अल्लाह ताला सभिनी खे हरमैन शरीफ़नि जी हाज़िरी नसीब फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। थोड़ो उथी बीहंदासीं, थक बि लही वेंदो, सलातो सलाम थी वेंदो, दुआ थी वेंदी, पोइ न कर।